काज़ी अमन जे पीर मोहल्ला जी रहवासी उस्ताद असलम सुमरो, हाजी मुबीन सुमरो, हाजी हैदर सुमरो ऐं ॿियनि दुकाननि ते कब्ज़े करण ख़िलाफ़ तारका प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते उस्ताद असलम सुमरो चयो त असांजी ज़ाती दुकान ते सुल्तान लाशारी कब्ज़ो करे पंहिंजा माण्हू विहारे छॾिया आहिनि। हिन चयो त हितां जे मुअज़्ज़िज़ीन पिणु फ़ैसिला कया आहिनि, पर उन जे बावजूदि ज़बरदस्ती बदमाशी कई पई वञे। हिन चयो त कुझु ॾींहं अॻु काज़ी अमन इंतिज़ामिया पारां ख़ूनरेज़ी थियण जे ख़दशे सबबि दुकाननि खे ख़ाली करण लाइ ताला हणी सील करे छॾिया ऐं पंहिंजी तहवील में वरितो ऐं 2 ॾींहं बाद इंतिज़ामिया कब्ज़ेखोरनि सां मिली दुकाननि जा ताला खोले ॿीहर कब्ज़ाखोरनि हवाले कयो, जंहिं सबबि ख़ूनरेज़ी जो ख़दशो आहे। हिन जो त इंतिज़ामिया खे घुरिजे त दुकाननि खे ताला हणी सील करे पंहिंजी तहवील में वठी छॾे त जीअं ख़ूनरेज़ी न थिए। हिन वधी चयो त असांजो फ़ैसिलो हाजी रियाज़ हुसैन ज़रदारी वटि रखियलु आहे, जेको ईद खां पोइ फ़तवा ॿुधाईंदो, पर उन जे बावजूदि सुल्तान लाशारी हथियारबंद घुराए ज़ोरी दुकान में सामान रखाए छॾियो आहे। हिन वज़ीर आला सिंध, IG सिंध, DC नवाब शाह, SSP नवाब शाह ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त असांजे दुकाननि ते बासर धुरियुनि ज़बरदस्ती दुकाननि ते कब्ज़ो कयो आहे ऐं पंहिंजा हथियारबंद विहारे छॾिया आहिनि ऐं ख़ूनरेज़ी करणु थो चाहिनि। असांखे दुकाननि तां कब्ज़ो ख़ाली कराए ॾिनो वञे।